अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे सावल खान जे चवण ते अची ॻाल्हियूं कराईंदो। जाबिर खान हसीना बेगम सां पंहिंजी चाल में कामयाब थी वेंदो। रूंडो आख़िरकार पंहिंजी भेण हसीना बेगम मारण जूं धमकी ॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेटेड नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल में जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल जेको आहे चाकर खान खे ईअं त सम्झाईंदो जो चाकर खान आख़िरकार मजबूर थी करे सावल खान ऐं जाबिर खान जे विच में ॻाल्हियूं कराईंदो। ॻाल्हियूं करण खां पोइ जेको जाबिर खान अहिड़ो त कमीनो आहे जो भलो सां मथे ते खणी ऐं इन सावल खान खे ॾोही करे वेंदो। मतिलबु सावल खान खे पंहिंजो दुश्मन करे चाकर खान जे हथां सावल खान खे माराए छॾींदो। ऐं पोइ चाकर खान जेको आहे सावल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त सावल खान खे ज़ाहिर ॾियण में तुंहिंजा ई हथ आहिनि। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जाबिर खान जेको आहे हसीना बेगम खे फुल ऑर्डर ॾेई छॾियो। तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हाणे इहा कोशिश कर त असां रेस चाकर खान खे कीअं मारियो। अगरि असां रेस चाकर खान खे मारण में कामयाब थी वियासीं त सॼी दौलत असांजे नाम थी वेंदी ऐं पोइ हिन मिल्कियत जो कोई बि वारस न हूंदो ऐं पोइ पाण असां ऐश कंदासीं। हसीना बेगम चवंदो त बसि जाबिर खान तूं परेशान न थी। मतिलबु त हसीना बेगम जेको आहे पंहिंजी लालच में आहे, जाबिर खान जेको आहे पंहिंजी लालच में आहे। बहरहाल हिननि जो इहो जेको आहे कॾहिं बि कामयाब न कंदो ऐं न ई चाकर खान खे ही मारे सघंदा। चाकर खान हाणे शींहुं आहे, हू होशियार आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रूंडो जेको आहे हसीना बेगम खे धमकी ॾींदो। हसीना बेगम खे चवंदो त अगरि जेकॾहिं तव्हां जाबिर खान मूंखे मारण जी कोशिश कई त पोइ तव्हांखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। रुॻो तव्हां थोरी ही प्लानिंग ठाहे, अगरि जेकॾहिं तव्हां इहो प्लानिंग ठाहे था छॾियो त पोइ तव्हांखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। मां पोइ चाकर खान खे अहिड़ो त फटकाईंदुसि ऐं उनखे अहिड़ियूं त ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि जो ऐं जाबिर खान जे मथां अहिड़ो त हथ रखंदो जो तव्हां यादि रखंदो। पोइ तव्हां मूं खां माफ़ी वठी पोइ जान छॾींदा। हसीना बेगम चवंदो त रूंडो तोखे मोकिला जीअं करिणो अथई वञी कर। दोस्तों उमेद त कहाणी आई हूंदी के पसंदि असांखे ॾींदा। हाणे जात वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।